बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में नए ईंदड़ डेप्यूटी कमिश्नर टावर रोड ते बीठल रेढ़ा हटाए छॾिया। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां टावर रोड ते फ्रूट ऐं सब्ज़ी जे रेढ़नि सबबि थींदड़ रश जे ख़ात्मे लाइ डेप्यूटी कमिश्नर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ सियाल जी हिदायतुनि ते समूरा रेढ़ा हटाए रोड साफ़ कयो वियो आहे, जंहिं सबबि विक्टोरिया टावर समेत समूरो रोड साफ़ नज़र अची रहियो आहे। शहरनि DC जे अहिड़े क़दम जी वाखाण कंदे शहर में क़ाइमु हद दख़लियूं ऐं कब्ज़ा ख़त्म कराइण जी उमीद ज़ाहिर कई आहे। जैकबाबाद में कम कंदड़ चैम्बर ऑफ कॉमर्स में ॾफेड़। दीदार लाशारी ऐं ॿियनि अॻवाननि अलहदगी इख्तियार करे छॾी। मरकज़ी तंज़ीम ताजरान जे ज़िलई सदर दीदार लाशारी, जनरल सेक्रेटरी समीउल्लाह सुरियो, नायब सदर शल्लू मल चुग ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहर में कुझु भत्ताखोर जमा थी क्लॉथ मार्केट में वॉक ते दुकान खोलण जे बहाने सां मिसकीन दुकानदारनि खां माहवार लखें रुपया भत्तो उगाड़े दुकानदारनि सां ज़्यादती करे रहिया आहिनि। शहर में जेको बि चैम्बर ऑफ कॉमर्स जो सदर सॾाए थो उहो गैर क़ानूनी आहे, छाकाणि त चैम्बर ऑफ कॉमर्स जैकबाबाद में रजिस्टर्ड न थियल आहे, जन ख़िलाफ़ जल्द कानून जो दर खड़काईंदासीं। जैकबाबाद बाईपास से कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 सॻा भाइर ज़ख़्मी। सदर थाणे जी हद बाईपास वटि तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार ॻोठ बख़्तियार ख़ान पांवर जा 2 सॻा भाइर कामरान ऐं सलमान पांवर ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो। जैकबाबाद में ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन पारां बेस्ट टीचर्स अवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो मेहमान ख़ास पीपल्स पार्टी जो ज़िलई सदर लियाकत अली लाशारी हो, जॾहिं त रहीम एंटरप्राइज़िस जे अबूज़र अली रहमान, मज़र अली कलोड़ो, मसूद अहमद पठान, मोहम्मद यूसुफ बिरोही, मोहम्मद आज़म बिरोही ऐं ॿिया एज़ाज़ी मेहमान हुआ। तकरीब जी मेज़बानी आबसा जे ज़िलई सदर सिकंदर अली महर कई। ख़ांगी स्कूलनि ते ॿधल तंज़ीम आबसाज पारां 12 ख़ांगी स्कूलनि जे बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ मर्द तोड़े औरत उस्तादनि खे बेस्ट टीचर्स अवार्ड ॾिनो वियो, जिन में रॉयल कॉलेज ऑफ साइंस जे मोहम्मद असलम प्यार, दुआ लाशारी, अल मुस्तफ़ा मॉडर्न सेकेंडरी पब्लिक स्कूल जे सईद अली बिरोही, कायनात पंद्राणी, जान जैकब पब्लिक स्कूल जी अज़रा नाज़ लाशारी, निगत भट्टी, ईडन मैरी पब्लिक स्कूल जी कजल कुमार ओड, सुमैया कुरैशी, ड्रीम्स इन पब्लिक स्कूल जे बासित अली हांबी, रेशमा हांबी, अलकासिम सेकेंडरी पब्लिक स्कूल जे वसीम अहमद गोलो, आशिक अली अबड़ो, बोलान पब्लिक स्कूल जी सुरैया राजपूत, सुमैया सोलंगी, शाइनिंग स्टार ग्रामर स्कूल जी वर्धा मुराद पठान, माहम बतूल खिलजी, हसन ग्रामर स्कूल जी हिना सूमरो, सवेरा सूमरो, दी सुफ़ा पब्लिक स्कूल जे अब्दुल हफ़ीज़ टालानी, मेन फैल्कन हाउस सेकेंडरी पब्लिक स्कूल जे ज़ुल्फ़िकार अली अबड़ो, ज़फ़र बिरोही, अल रज़ा ग्रामर पब्लिक स्कूल जी शुमाइला भट्टी, इस्लामदीन राहूजो, गज़ाली रेजिडेंशियल मॉडल स्कूल जे फ़याज़ अहमद खोसो, ज़हीर अब्बास सोलंगी, दी जीनियस आपा ज़हरा सरकी पब्लिक स्कूल जी शानज़ा मरियम वगण ऐं मुज़म्मिल हुसैन दाऊद पोटरो शामिल आहिनि। इन मौक़े ते ज़ाहिद अली मंगरियो, नसीबुल्लाह हांबी, ज़ाहिद अली वगण, राजा दाद मोहम्मद बिरोही, न्याज़ खोसो, इसरार अहमद कुरैशी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जैकबाबाद वासी जो ज़ाल सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ॿारनि ऐं ज़ाल सां गॾु एहतजाज। जान मोहम्मद टालानी कॉलोनी वासी अल्लाह बख्श जमाली पंहिंजी ज़ाल मीरज़ादी ॿारनि नवीद अहमद ऐं नसरीन सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त 3 महीना अॻु नसरुल्लाह डोमकी, अली गोहर डोमकी ऐं फरहान डोमकी पिस्तौल जे ज़ोर ते मुंहिंजी ज़ाल सां बदफ़ैली कई हुई, जिन मां फरहान डोमकी गिरफ़्तार भी आहे, पर सदर पुलिस असां खां रिश्वत तलब करे रही आहे। हुन SSP खे अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में पाण खे बाह ॾेई साड़े छॾींदुसि। बहादुरपुर वेझो दिलमुराद थाणे जी हद में दुकानदार खां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर। दिलमुराद थाणे जी हद बहादुरपुर वेझो दुकानदार कुर्बान गबोल घर वञी रहियो हो त चइनि हथियारबंदनि मोटरसाइकिल, 1 मोबाइल ऐं 8000 रोक रक़म फुर करण बाद खेसि ज़ख़्मी करे फ़रार थी विया, जॾहिं त 2 ॾींहं अॻु अणसुञातल चोर संदसि ॾांद बि चोरी करे विया हुआ। SHO मोहम्मद ख़ान तुनियो मूजिबि जवाबदारनि खे जल्द कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। बाहू खोसो में दुकानदारनि ऐं वापारियुनि पारां मालपिड़ी बंदि करण ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, गुल मोहम्मद मरेटो, इमदाद ऐं ॿियनि दाहींदे चयो त SHO बाहू खोसो रोशन मज़ारी बासर जी चुर्च ते पुलिस अटाला साण करे शहरनि ऐं दुकानदारनि खे तंग कंदे दुकानूं बंदि कराए रहियो आहे। SSP जैकबाबाद खां मुतालबो था करियूं त नोटिस वठी शहरनि ऐं दुकानदारनि खे तंग कंदड़ SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शिकारपुर में कार ऐं इल्ज़ाम हेठि बिट्टो क़तल। स्टोरगंज थाणे जी हद लाड़ाई पाड़े में जवाबदार कार ऐं इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल मुस्मात इक़बाला ऐं 16 वरनि जे मंसूर मीर जद खे गोलियूं हणी क़तल करे फ़रार थी वियो। इत्तला ते पुलिस नाकाबंदी करे जवाबदार सूबो जतोई खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो ऐं लाश ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कया, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कया विया। सजावल में लिंक कांडारींदड़ वाक़ियो। सिविल अस्पताल भरिसां 3 ताज़े ॼावल ॿारनि खे गंद ते उछलाए बाह ॾेई क़तल कयो वियो। कचरे में मासूम ॿारनि जा सड़ियल लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया खे इत्तला कयो, पर तंहिं बावजूद पुलिस समेत इंतज़ामिया हरकत में न आई। शहरनि पारां 3 मासूम ॿारनि खे साड़े क़तल कंदड़नि खे ॻोल्हे गिरफ़्तार करण जी घुर।
लाड़कानो में तेज़ रफ्तार मोटरसाइकिल नौजवान जे आपे खां ॿाहिर थी फुटपाथ सां टकराइजी वई। नौजवान फौत। नज़र पाड़े वासी नौजवान सईद अहमद चांडियो खां मोटरसाइकिल आपे खां ॿाहिर निकिरी वई ऐं फुटपाथ सां टकराइजी वई, जंहिं सबबि नौजवान फौत थी वियो। संदसि मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। पाकिस्तान ईरान सरहद ते नए क्रॉसिंग पॉइंट जो इफ्तिताह। हिन क्रॉसिंग पॉइंट जो इफ्तिताह पाक ईरान बैनुल अक़वामी सरहद गुब्द रहमदान में कयो वियो। इफ्तिताही तकरीब में वफ़ाई वज़ीर दिफ़ाई पैदावार पाकिस्तान मिसिस ज़ुबैदा जलाल, ईरान जे वज़ीर मिस्टर मोहम्मद असलमी पंहिंजे मुल्कनि जी अॻवानी कई। मीर जावाद तफ़्तान खां पोइ पाकिस्तान ईरान जे विच में गुब्द रहमदान ॿियो क्रॉसिंग पॉइंट आहे। हिन क्रॉसिंग पॉइंट जे खुलण सां लाॻापियल इलाइक़नि जे माण्हुनि जी माली सहायता थींदी। वफ़ाक़ी वज़ीर ज़ुबैदा जलाल जो चवणो त हिन क्रॉसिंग पॉइंट सां ख़िते जी अवाम सां तरक्की वारो वाइदो पूरो थी वेंदो। गवर्नर जनरल सीस्तान बलूचिस्तान पिणु हिन तकरीब में शिरकत कई। सुल्तानकोट भरिसां मज़दूरनि खां फुर जी कोशिश। मज़ामत ते 2 ॼणा ज़ख़्मी। सुल्तानकोट वेझो हाईवे ते अणसुञातल हथियारबंदनि पंहिंजे ॻोठ वींदड़ पोरियत मीर हसन बखराणी, कुर्बान बखराणी, बाबू भरचूंड, मीर अहमद भरचूंड ऐं ॿियनि खे हथियारबंदनि जे टोले अॻु ॾेई फुर जी कोशिश कई। मज़ामत दौरान 2 पोरियत कुर्बान बखराणी ऐं मीर हसन बखराणी ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त फोरू मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी रहिया हुआ त ॻोठाणनि ऐं पुलिस पहुची फायरिंग कई त फोरू मोटरसाइकिल छॾे फ़रार थी विया। हाल जे तालिबुल मौला कॉलोनी वासी पीरसन जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो। पीरसन मीर मोहम्मद बोड़ाणो जे पुटु हाफ़िज़ तुफ़ैल मौजिब वालिद 10 ॾींहनि खां गुम आहे। संदसि वरी ॻोल्हा कई आहे पर संदसि को बि पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि ख़ानदान जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। हुन चयो त वालिद जी गुमशुदगी बाबति हाला थाणे ते रिपोर्ट पिणु कई आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.ht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।